शांति। अॼु मिठा मिठा श्री बाबा ब्रह्मातन द्वारा सुनता मीठी मीठी बच्चे बाबा सभिनि खां पहिरियों सावधानी ॾींदा आहिनि कि पंहिंजे पाण खे आत्मा सम्झो। मां आत्मा निराकार बाप जी संतान आहियां। परमात्मा आत्माउनि खे ज्ञान ॾियण आयो आहे, सृष्टि चक्कर जो, आत्मा जो, परमात्मा जो। बाप जो पाठ हिन सृष्टि ते हिन संगम युग ते ही हूंदो आहे। बाबा चए तो मां भी आत्मा आहियां, मां गॉड कोई ॿी चीज न आहियां, अर्थात मां भगवान कोई ॿी चीज न आहियां, मां भी आहियां आत्मा ही। लेकिन मूंखे भगवान गॉड ईश्वर अल्लाह छो चईंदा आहियूं? छो जो मां सर्वशक्तिवान आहियां न। गॉड अर्थात गॉड जी स्पेलिंग होती है GOD, अर्थात जी मतलब जनरेशन, नई दुनिया जी स्थापना करण वारो। ओ मतलब ऑब्जर्वेशन, हुन जी पालना कराइण वारो। डी मतलब डिस्ट्रक्शन, उनके परिवर्तन कराइण वारो। खत्म कलयुग के विनाश कराए सतयुग जी स्थापना कराईंदो। परमात्मा सर्वशक्तिवान आहे, जनम मरण में न ईंदी आहे, इन करे उनजी सर्व शक्तियूं, उनमें सब ज्ञान हूंदो अथव। ॾिसो हाणे भी पाण खे परमात्मा सब ज्ञान ॾे थो, सब शक्तियूं ॾे थो, सब गुण ॾे थो न। त पाण अगरि सुठी रीति हलंदासीं त पाण भी उन जहिड़ा ठही सघंदा आहियूं। लेकिन पाण पोइ जनम मरण में ईंदा आहियूं त पोइ पाण विकारी थी वेंदा आहियूं। जनम मरण में ईंदे ईंदे द्वापर युग खां विकारी थी वेंदा आहियूं त शक्ति गुण ख़तम थी वेंदा आहिनि। देवी देवताउनि खे भगवान छो चईंदा आहियूं? छो जी उन्हनि भगवान जहिड़ो गुण शक्तियूं धारण कयूं उन्हनि जी आत्माएं पंहिंजे पिछले जन्म में, त उन्हनि खे ॿियो जन्म एॾो ऊंचो मिलियो जो भगवान जे बराबरि हुयो। लेकिन पोइ उहो जनम मरण में ईंदे ईंदे उन्हनि जी भी शक्ति गुण ख़तम थी वई। इन करे उन्हनि खे देवी देवता चईंदा आहियूं। भगवान उहो हूंदो आहे जिनजी शक्ति सदा कायम रहंदी आहे, गुण सदा कायम, ज्ञान सदा कायम रहंदो आहे। उहो भी आत्मा, असां भी आत्मा आहियूं, असां भी उहो ई ज्ञान ॿुधूं था, उहो ई शक्ति गुण धारण करूं था। लेकिन भगवान सदैव अमर आहे, सदैव शक्तिशाली आहे। आत्मा त अमर आहे सी, लेकिन भगवान अमर के हिसाब सां आहे? छो जो वो जनम मरण में न ईंदो आहे त हुनजो शक्ति गुण ज्ञान जे हिसाब सां अमर आहे। बाबा चए तो मां भी आत्मा आहियां, परंतु मुंहिंजो कमु ॾाढो वॾो ऐं ऊंचो आहे, हिन करे मूंखे गॉड चईंदा आहिनि। गॉड चओ त था, लेकिन गॉड चइण सां भगवान सां दूर न थियणो आहे। जी गॉड मतलब ॾाढो वॾो, असां ॾाढा नंढा। जीअं माण्हू अमीर ऐं ग़रीब जो भेद थींदो आहे न, हीअ त ॾाढो अमीर आहे, असां त ग़रीब आहियूं। हीअं ई कई माण्हू भगवान खे भी ईअं हथ आदि जोड़दा आहिनि कि हीअ त ॾाढो ऊंचो आहे, हिन जी पूजा आदि करो, हथ वथ जोड़ो, न त करी पाप न ॾेई छॾे। कई माण्हू भगवान जी भक्ति हिन करे भी कंदा आहिनि, वरी न असांजे घर में कुझु ईअं वीअं थी वञे, कोई लड़ाई झगड़ो न थी वञे, हिन करे सुबुह सुबुह जो उठ करे भगवान के पाठ जरूर करो, नमस्ते जरूर करो। त बाबा चए तो मां त तव्हांजे दुखनि खे दूर करण वारो सर्वशक्तिवान आहियां। मां तव्हां आत्माउनि जो पीउ आहियां न। पीउ अर्थात पीउ भी कॾहिं ठहींदो आहे इंसान? जॾहिं हुन में पीउ जहिड़ा गुण हूंदा अथव। पीउ छा कंदो आहे? ॿारनि जी पालना कंदो आहे, उन्हनि खे सुठी रोटी पाणी ॾींदो आहे। अगरि उहो सभु पालना आदि न करे, कमाए न, ॿारनि जी पालना न करे, उन्हनि जी इच्छाएं पूरी न करे, त कोई हुनखे पीउ चईंदो? जनम ॾियण सां कोई पीउ थोड़ी थी वेंदो आहे, ओड़ी पालना करणी पवंदी आहे। त परमात्मा भी पंहिंजी ओड़ी पालना करे थो न, हिन करे हुनखे आत्माउनि जो बाप चई छॾिजे। लेकिन आहे त उहो पाण जहिड़ी आत्मा न। त बाबा चए थो जीअं तव्हां आत्मा आहियो उहो ई मां भी आहियां। बसि तव्हां जनम मरण में ईंदा आहियो, मां जनम मरण में न ईंदो। मां जीअं तव्हांजा ॿार अथव, उहो ई तव्हां मुंहिंजा ॿार आहियो। बाबा चवनि था ॾिसो कर्तव्य में ई फ़र्क़ु आहे न।
हिन करे मुंहिंजो कर्तव्य सभिनि खां भिन्न आहे। धर्म स्थापक ईंदा आहिनि, धर्म स्थापन कंदा आहिनि, उन्हनि खे चईंदा आहिनि धर्म जे स्थापक आहिनि। लेकिन भॻवान जे लाइ छा चईंदा आहियूं कि उहा नई दुनिया जी स्थापना करण वारो आहे। अर्थात हिन दुनिया जो रचयिता आहे, क्रिएटर आहे। इन ही दुनिया खे परिवर्तन कंदो आहे। कोई ॿी जॻह, कोई ॿिए ग्रह ते या मथे स्वर्ग न ठाहींदो आहे पंहिंजे लाइ। रचंदो अर्थ क्रिएटर ऐं रचण अर्थात पुराणे खे नयो ठाहींदो। त परमात्मा जो कमु मनुष्य आत्मा खां त भिन्न आहे ई सही, लेकिन धर्म स्थापक खां बि भिन्न आहे। धर्म स्थापक त छा कंदा आहिनि? धर्म स्थापन जे निमित्त अर्थ 2 शब्द चईंदा आहिनि। पोइ हुनजी आत्मा ई ॿिए शरीर वठी करे, सतो प्रधान शरीर वठी करे जीवन जींदा आहिनि। कोई बि धर्म आत्मा जॾहिं मथां खां हेठि ईंदी आहे त डायरेक्ट गर्भ में न ईंदी आहे। पाण चईंदा न, मथां खां हेठि आत्मा आई धर्म स्थापन करण लाइ, अवतरित थी। धर्म स्थापन करण जे लाइ आत्मा अवतरित थींदी आहे शरीर में। पोइ धर्म स्थापन करण जे लाइ सिर्फ़ु 2 शब्द चईंदी आहे, ज़्यादा बि न चईंदी आहे। ये एॾा सारा धर्म जे लाइ अलॻि अलॻि शास्त्र आदि ठहियल आहिनि, ग्रंथ आदि ठहियल आहिनि। इहे कोई गुरु नानक जी आत्मा एॾो कोई ज्ञान थोड़ी ॾिनई। धर्म स्थापक सिर्फ़ु 2 शब्द चईंदा आहिनि। जे गुरु नानक जी आत्मा चई जप साहिब त सुख मिले, त इन 2 शब्दनि ते केॾा वॾा ग्रंथ ठही विया आहिनि न। त इहे जेकी गुरु नानक जी आत्मा आई, उहो हुनजे शरीर में आई। जेके बि शरीर खे पाण गुरु नानक जे नाम सां यादि कंदा आहियूं, उहो गुरु नानक जो असली शरीर न आहे। जेको गुरु नानक धर्म स्थापक आहे, उहो हुनजे शरीर में आई धर्म स्थापन करण जे लाइ। 2 शब्द चई दुख दूर करण लाइ। उन खां पोइ हुन आत्मा वञी करे ॿियो सतो प्रधान सुखदाई पहिरियों जन्म वरितई। छो जे कोई बि आत्मा मथां ईंदी आहे न त दुख न भोगदी आहे। तो हर धर्म स्थापक जेका बि कहानी लिखल आहिनि, सभिनि जे धर्म स्थापकनि जी जीवन में कोई न कोई दुख जी कहानी लिखल आहे। क्राइस्ट के क्रॉस ते चढ़ाइनि, गुरु नानक जी जीवन कहानी में दुख आहे। लेकिन आत्मा जॾहिं मथां खां हेठि ईंदी आहे त हुनजो कोई दुख जो हिसाब किताब ई कंहिंसां न हूंदो आहे। उहो त सुठी आत्मा हूंदी आहे न, कंहिंसां कोई बुरो हिसाब किताब न हूंदो। त चाहे क्रिश्चियन में जेको बि शरीर खे मञंदा आहिनि कि इहो जीसस क्राइस्ट आहे, उहो जीसस क्राइस्ट न आहे। उन शरीर में जीसस क्राइस्ट जी आत्मा आई धर्म स्थापन करण लाइ कि रिमेंबर गॉड इज लाइट, भगवान खे लाइट जे रूप में यादि करो। ऐं पोइ वञी करे ॿियो शरीर वरितई धर्म जी पालना करण लाइ। लेकिन भगवान जो त पार्ट ई अलॻि आहे। भगवान कहिड़े धर्म जी स्थापना कंदो आहे? चई न यदा यदा ही धर्मस्य ग्लानी थींदी आहे धर्म जी, त भगवान अची करे धर्म जी स्थापना कंदो आहे। कहिड़े धर्म जी स्थापना कंदो आहे? ज़रूर भगवान आहे त सुठे धर्म जी स्थापना कंदो, अहिड़ो धर्म जी स्थापना कंदो जंहिंमें कोई बि दुख न अचे। त भगवान अची करे देवी देवता धर्म जी स्थापना कंदो आहे। आदि सनातन देवी देवता धर्म जी स्थापना कंदो आहे ब्रह्मा तन में अची करे। लेकिन परमात्मा पंहिंजी धर्म जी पालना करण लाइ ॿियो शरीर ॿिए गर्भ में न ईंदो आहे कॾहिं बि। त बाबा चवनि था मुंहिंजो कर्तव्य धर्म स्थापकनि खां बि भिन्न आहे। मां धर्म बि स्थापना कंदो आहे ऐं सृष्टि खे कलयुग खां स्वर्ग बि ठाहींदो आहे। ऐं मुंहिंजो कर्म, मुंहिंजो पाठ सिर्फ़ु हिकु धर्म जे लाइ न आहे। मां सभी धर्म वारनि जी आत्माउनि जो उद्धार कंदो। बाक़ी सारी धर्म जी आत्माऊं त पंहिंजी पंहिंजी धर्म में जन्म वठी हुनजी पालना कंदा आहिनि। पंहिंजी धर्म जी जेका बि आत्माऊं आहिनि हुननि जे लाइ पहिरियों सुठो कमु कंदा आहिनि न, भले कहिड़ी बि सुठी आत्मा हुजे। लेकिन पहिरियों त पंहिंजे परिवार वारनि या धर्म वारनि जे लाइ सोची, पोइ दुनिया जे लाइ सोची। लेकिन भगवान भल आदि सनातन देवी देवता धर्म करण लाइ हिन सृष्टि ते आया आहिनि। लेकिन उहो पूरी विश्व जी आत्मा जो बि सदगति करण आयो। सिर्फ़ु हिकु धर्म जी स्थापना नथो करे, पूरी विश्व जे लाइ हिन दुनिया खे ई परिवर्तन थो करे, सत्युगी दुनिया थो ठाहे।
परमात्मा जो कम ही निरालो आहे न, उनखे सर्वशक्तिवान बि चईंदा आहिनि। सभिनि खां शक्तिशाली कमु कंदो आहे। कहिड़ो कमु कंदो आहे? आत्माउनि खे विकारनि खां छॾाईंदो आहे, नई दुनिया जी सैम्पलिंग लॻाईंदो आहे। आत्मायूं केॾे समय खां माण्हू कोई अभ्यास कंदो आहे, असांखे क्रोध न अचे, असांखे मोह न हुजे असांजो कंहिंमहिल बि, लेकिन ख़तमु थींदो आहे। सिधी उहा शक्ति ॾियण वारो केरु आहे? परमात्मा आहे। परमात्मा काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार इन सभिनि सां असांखे मुक्ति छुड़ाईंदो आहे पंहिंजी शक्ति ऐं ज्ञान सां। जेतिरो जेतिरो आत्मा परमात्मा जे संग में रहंदी, उनखे यादि कंदी, उनजे ज्ञान जे मनन चिंतन कंदी, ओतिरो ओतिरो आत्मा आपे ई हिन विकारनि खां मुक्त थी वेंदी आहे। उहा शक्ति कमु कंदी आहे। परमात्मा ऐं आत्मा ॾेखारे में न ॾींदा आहिनि, लेकिन आत्मा जॾहिं उन्हनि खे निराकार रूप में यादि कंदी आहे न, त आत्मा जी शक्ति ऑटोमेटिकली कमु कंदी आहे। ॾिसो लाइट करंट अचे थो, ॾेखारे में ॾिए थो करंट कीअं थो अचे। पाण तार जोड़े छॾींदा आहियूं, कीअं करंट थो अचे, नज़र ईंदो आहे न। उहो ई परमात्मा जी शक्ति कीअं आत्मा खे पावन ठाहींदी आहे, नज़र न ईंदी आहे, लेकिन पाण खे सिर्फ़ु ईअं यादि करणो। हाणे शरीर में वेठी आत्मा शरीर खां कर्म कराए थी न, पाण खे नज़र अचे थी छा आत्मा कीअं हथ हले थो, आत्मा कीअं हथ खे हलाए थी, अखियुनि सां ॾिसे थी, लेकिन त बि केॾो कमु करे थी न। आत्मा शरीर में न हुजे त शरीर खे रखूं, तुरंत खणी करे जलायूं। त उहो ई परमात्मा बि ॾेखारे में न ॾींदो आहे, लेकिन अंदरि सम्झ आहे कि मुंहिंजो आत्मा सां गॾु मुंहिंजो बाप आहे। त हिन सम्झ सां ई आत्मा जी शक्ति सां पाण आत्मायूं पावन थींदियूं। त परमात्मा जो सभिनि खां शक्तिशाली कमु कहिड़ो आहे? आत्माउनि खे विकारनि खां मुक्त करण जो। क्राइस्ट जे लाइ चईंदा आहिनि कि इहे क्रिश्चियन धर्म जो फादर आहे। परमात्मा खे चईंदा आहिनि इहे हेवनली गॉड फादर आहे। छा? हेवन स्थापन करण वारो परमात्मा आहे। परमात्मा हेवन जी दुनिया में रहंदो न आहे। भॻवान कॾहिं बि स्वर्ग जो सुख न ॾिसंदो आहे, नर्क में बि ईंदो आहे त पतित दुनिया, पतित शरीर में अची करे सिर्फ़ु पंहिंजो कमु करणु ईंदो आहे। भॻवान कोई कुझु खाईंदो पींदो थोरी आहे न। परमात्मा बाप चईंदा आहिनि भले तव्हां भक्ति में बि मूंखे भोग लॻाईंदा आहियो, त भई मां सिर्फ़ु हिन में शक्तियूं भरे छॾंदो आहे, हिनजी भासना बि न वठंदो आहे, सिर्फ़ु तव्हांजे हुन भोजन खे शुद्ध करे सघंदो आहे। परमात्मा सभी चीजनि खां न्यारो आहे। परमात्मा आहे न, हिकु धर्म जी स्थापना करण ईंदो आहे। हिकु धर्म, हिकु राज्य, हिकु भाषा, अहिड़ी दुनिया स्थापन करण ईंदो आहे। तत्व आदि खे बि सतो प्रधान ठाहींदो आहे। गॉड खे ट्रुथ बि चईंदा आहियूं, भॻवान खे सत्य बि चईंदा आहियूं। त उहो सत्य चीज छा आहे? कंहिंमें सत्य आहे? उहो आख़िर हुनखे सचो छो चईंदा? इहे बि सम्झण जी ॻाल्हि आहे। कई सम्झंदा आहिनि कि जो सच ॻाल्हाईंदो आहे न, उहो ई भॻवान। गॉड कोई ॿी चीज न आहे, बसि सच चइण वारो आहे। परंतु न, गॉड इज ट्रुथ जो मतिलबु आहे कि गॉड ई अची करे सभिनि ॻाल्हियुनि जी असांखे सच्चाई ॿुधाई अथई। भई माण्हू चवंदा न भई इहो त सचो माण्हू आहे, जीअं त भॻवानु आहे असांजे लाइ, कॾहिं खून न ॻाल्हाईंदा। लेकिन सच ॻाल्हाइण, जेको सचो ॻाल्हाईंदो भॻवानु इन रीति न आहे। भॻवानु पाण खे सची ॻाल्हियूं ॿुधाईंदो आहे। छा? हर हिकु चीज जी सम्झ ॾींदो आहे। दुनिया में पाण जेको बि कुझु करूं था, उथणी वेहणी, खाइणी पीअणी, भक्ति में केॾी रीति रस्म हूंदियूं आहिनि, लेकिन हर हिकु रीति रस्म जो असली मतिलबु छा आहे? उन जे बारे में, दुनिया जे बारे में सच्चाई पाण खे ॿुधाईंदो आहे। हिन करे गॉड खे ट्रुथ चइबो आहे। छा? सची ॻाल्हियूं ॿुधाइण वारो। ज्ञान जो सागर आहे न भॻवान। त पाण आत्माउनि खे सची कहिड़ी ॻाल्हि ॿुधाई अथई? अॼु ताईं पाण ईअं सम्झो कि मां कीअं उथां थी, कीअं वियां थी, कीअं कर्म थी करां। माण्हू त दुनिया में आत्मा जो शब्द ॿुधी करे ड्रिजंदा आहिनि न। भई आत्मा, आत्मा मतिलबु डरंदा आहिनि।
छो जी दुनिया वारा आत्मा खे सम्झंदा ई न आहिनि न कि आत्मा कीअं शरीर खां कर्म थी करे। वो त बस बुरी जेकी आत्माउनि खे शरीर न मिलंदो आहे त भटकती हुई आत्माउनि खे उन्हनि जे बारे में ॼाणंदा आहिनि, लेकिन असली असांजे अंदरि ई आत्मा आहे, वो त भटके थी बिना शरीर, लेकिन असां अंदरि आत्मा वेही करे हिक ॿिए जे लाइ बुरो सोचूं था, बुरो करूं था, त असां बि त ख़राबु हुयासीं न। भले असांखे शरीर आहे लेकिन त बि असां त बुरा आहियूं, असां बि बुरी आत्मा थियासीं न। लेकिन पाण खे इहे पहिरीं सची ॻाल्हि ई न पतो आहे कि हिन शरीर में वेठी मां आत्मा कर्म थी करां, त मां आत्मा सभु कुझु करां थी। पहिरियों त शरीर जे भान में रहंदा हुआसीं कि मां हीअं कयो, मां ई त हुनखे सभु कुझु ॿुधायो, त मां चईंदे हुए सभिनि खां पहिरियों स्मृति छा ईंदी आहे, फलाणे जो शरीर। लेकिन हाणे बाबा सभिनि खां सची ॻाल्हि छा ॿुधाई अथई कि भॻवानु असांखे चईंदो आहे कि तव्हां आत्मा आहियो, जेको मां था करो इहे तव्हांजी आत्मा थी करे, शरीर खां कर्म कराइण वारी आत्मा। ॿियो भॻवान जे बारे में सच ॿुधायो अथई, अची करे ख़ुदि जे बारे में बि सच ॻाल्हियूं ॿुधाईंदो आहे असांखे। इहो सृष्टि जो चक्कर कीअं घुमंदो आहे, देवी देवताउनि जी दुनिया केतिरी सुखदाई हुई, दुनिया में त केॾा सारा नाटक आदि शास्त्र आदि ठहियल आहिनि, वस्त्र आदि देवी देवता वांगुरु ॾेखारिया अथनि, लेकिन कर्म कहिड़ी दुनिया जा ॾेखारिया अथनि, द्वापर कलयुग जा। हाणे जॾहिं देव आत्मा पंहिंजे हुन स्वरूप में हूंदी सतयुग में, हुन समय अहिड़ो कोई बि बुरो कर्म न कंदी, न ही हुननि सां कुझु हीअं लड़ाई झगड़ो कोई या हुननि सां कुझु बुरो थींदो। ये त द्वापर कलयुग में जॾहिं उहे ई देव आत्मा आहियूं, साधारण मनुष्य तन में विकारनि जी वश थियूं, त हुननि सां गॾु बि अहिड़ो कमु थियो हुयो। परमात्मा जी महिमा सभिनि खां भिन्न आहे, सभिनि खां भिन्न हुन निराकार परमात्मा जी महिमा आहे, छो जी उनजी आत्मा ते महिमा आहे। मनुष्य आत्मा ते हुननि जे शरीर जे हिसाब सां माण्हू महिमा कंदा आहिनि, शरीरनि खे ॾिसी करे कंदा आहिनि, लेकिन परमात्मा अची करे ब्रह्मातन द्वारा कर्म कंदी आहे, त हुनजी आत्मा कहिड़ो कहिड़ो कमु कंदी आहे हुन ते महिमा कंदा आहिनि। परमात्मा खे भॻवानु चईंदा आहिनि न कि तूं दुख हरता सुख करता आहे, अच असांजा दुख दूर कर। त हाणे भॻवानु चए थो ॾिसो सतयुग में त कोई बि माथा कुटी तव्हांखे करणी न पईंदी। जॾहिं कोई मुसीबत हूंदी आहे त हुन समय मदद कंदा आहियूं न, त दिलि में ईंदो आहे कि हिन ॾाढी मुसीबत जे समय असांजी मदद कई, समय ते मुंहिंजी रक्षा कई, त हुनजे प्रति दिलि में प्रेम रहंदो आहे। त भॻवानु त असांखे एॾी वॾी मुसीबत जे समय असांजी मदद करण आयो आहे कलयुगी दुनिया में, लेकिन हुन परमात्मा खे कोई ॼाणंदो ई न आहे, हुन छा अची करे कई, कीअं असांजी मदद कंदा आहिनि। पर माण्हू हर समय भॻवान खे यादि कंदा आहिनि, लेकिन कीअं रीति हुन मदद कई इहे पाण खे पतो न आहे। त परमात्मा इहो बि पाण खे ज्ञान ॾियणु आयो कि मां हिन समय अची करे त आत्माउनि में गुण शक्ति ऐं ज्ञान भरंदो आहियां, त तव्हांखे ॾींदो आहे। पोइ जेको तव्हां जेतिरो तव्हां धारण करो उहो तव्हांजी आत्मा में भरजंदो वेंदो, उहो ई भरियल तव्हांखे सत्य त्रेता में कमु ईंदो। परमात्मा जो कमु ॾाढो वॾो आहे। दुनिया जे संबंध जी ॻाल्हि जे हिसाब सां परमात्मा जो कमु ॾाढो वॾो आहे। बाबा चईंदा आहिनि कि मूंखे बि ब्रह्मातन में अची करे कर्म करणो पवंदो आहे। तव्हांजे सुठे बुरे कर्मनि जा हिसाब किताब हलंदा आहिनि, लेकिन मां जेको कर्म कंदो आहे न उनजो मूंखे कोई फल न मिलंदो आहे, छो जी मां अभोक्ता आहियां। दुनिया में माण्हू चईंदा आहिनि असांखे कुझु खपे न, बसि असां त इहे कर्म करूं था, असांखे ख़ुशी थी थिए इहे कर्म करण। लेकिन परमात्मा बाप चए थो सभिनि खां ज्यादा निष्काम सेवाधारी मां आहियां। मां एॾो वॾो कमु करे वेंदो आहियां, लेकिन मूंखे फल जी कोई प्राप्ति थींदी बि न आहे ऐं न ई मूंखे खपे, छो जी मूंखे त पार्टी न वॼाइणो आहे। तव्हां जेको बि सुठो बुरो कर्म कंदा आहियो उन जे हिसाब सां तव्हांजो जीवन हलंदो अथव।
सतयुग त्रेता में तव्हांजो जीवन हाणे जे कर्मनि जे हिसाब सां हलंदो, जेको हाणे परमात्मा पाण खे कर्म करणु सेखारे थो न, कीअं वेहणो आहे, कीअं ॻाल्हाइणो आहे, कीअं सोचणो आहे, कीअं परमात्मा जो ज्ञान सां ॿियनि जी आत्मा जी झोली भरणी आहे, इन हिसाब सां असांजा 21 जन्म हूंदा। परमात्मा बाप चए थो द्वापर युग खां तव्हांजे कर्मनि अनुसार तव्हांखे जनम मरण मिलंदो, ऐं हाणे जे हिसाब सां 21 जन्मनि जो पंहिंजो जीवन हलंदो। नॉलेजफुल बाप अची करे आत्माउनि खे नॉलेज ॾींदो आहे न। बाबा चए थो मां तव्हांखे हर कर्म करे करे बि ॾेखारींदुमि। कर्म योगी श्रेष्ठ हूंदा आहिनि न, कर्म करणो ई आहे। ॾिसो सन्यासी भर कर्म घर बार छॾे वेंदा आहिनि, चईंदा आहिनि की असांखे कर्म सन्यासी आहियूं असां त, परंतु बाबा चए थो कर्म छा हूंदो आहे मनुष्य खे इहो बि न पतो आहे। तव्हांजी उथणी वेहणी खाइणी पीअणी बि कर्म अथव, त उहो खाईंदा पीअंदा त आहिनि, त पाण खे कर्म करे करे ई भॻवान खे यादि करे कर्म योगी ठही करे पंहिंजे पापनि खे भस्म करणो आहे, पवित्र रहणो आहे। कर्म जो संन्यास कॾहिं बि न करणो आहे। आत्मा कॾहिं बि कर्म जो संन्यास न करे सघंदी आहे जेसि ताईं हिन दुनिया में। निराकारी दुनिया में त हुनखे शरीर न आहे त ऑटोमेटिकली कुझु कर्म न कंदी आहे, लेकिन जॾहिं खां आत्मा हिन सृष्टि ते शरीर में आहे त कोई न कोई कर्म त कंदी आहे न। उथंदी वेहंदी खाईंदी पीअंदी सुम्हंदी, इहो बि कर्म आहे। लेकिन मनुष्य खे इहो बि न पतो आहे कि कर्म छा आहे। हाणे बाबा पाण खे हर कर्म खे शुद्धता सां कीअं करो उनजे लाइ बि शिक्षा था ॾे। इहो कर्म क्षेत्र बि अनादि आहे। मनुष्य आहे त कर्म बि आहे, परंतु हुन कर्म खे श्रेष्ठ कीअं ठाहियूं इहे बि भॻवानु हाणे अची करे असांखे सिखाए थो। तव्हांजे कर्म जो खातो अनुसार ई तव्हांखे सतयुग में जन्म मिलंदो। सतयुग में असांजा अकर्म हूंदा आहिनि। अकर्म अर्थात कोई बुरो खातो न ठहींदो आहे, सुठो बि न ठहींदो आहे त बुरो बि न ठहींदो आहे, न्यूट्रल रहंदो आहे। भई असां जेको हाणे बैंक में जमा करूं था उन अनुसार ई असांखे 21 जन्म असांखे धन मिलंदो, न ज्यादा वधंदो न घटि थींदो। बसि जेतिरो असां हाणे भॻवान खे यादि कंदासीं, पंहिंजी आत्मा खे शुद्ध ठाहींदासीं, ज्ञान जेतिरो बि ज्ञान रतन पंहिंजे अंदरि पृथ्वी में धारण कंदासीं, पंहिंजे पाण खे परिवर्तन कंदासीं, उन अनुसार पंहिंजो बैंक बैलेंस जमा थी वेंदो। पोइ पाण जॾहिं आत्मा हिन शरीर खां ॿाहिरि निकिरंदासीं त पोइ सतयुग में वञी करे जॾहिं असां ॿियो सतयुगी सतो प्रधान शरीर में वेंदासीं, जन्म वठंदासीं, जाते बि वठूं, पोइ उन समय खां जेको बि खाते में हाणे जमा थींदो उन अनुसार मूंखे धन संपत्ति मिलंदी। पोइ तव्हां सतयुग जी आदि में था अचो, मध्य में या त्रेता में, उहो सभु पंहिंजे पुरुषार्थ जे मथां आहे। जेतिरी आत्मा शक्तिवान हूंदी, ताक़तवर हूंदी, ओतिरो सतयुग में बि जल्दी ईंदी। ऐं आत्मा में ताक़त घटि हूंदी त सतयुग त्रेता में जॾहिं बि अचे हुन अनुसार। इहे सभु पंहिंजी हिन पढ़ाई जे मथां आहे। इहे बि पढ़ाई था पढ़ो न, भई आत्मा घड़ी घड़ी बाप खे यादि करे पंहिंजे अंदरि शक्ति थी भरे, नई नई ॻाल्हियूं ॿुधी करे हुनखे सम्झी करे जीवन में हर कर्म खे परिवर्तन थी करे। इहे बि हिकु तरीक़े सां आत्माउनि जी पढ़ाई थी थिए जेको परमात्मा बाप पढ़ाए थी। ये निराकार बाप निराकार आत्माउनि खे पढ़ाई थो पढ़ाए सतयुगी नई दुनिया में वञण जे लाइ। तो सतयुग जी पढ़ाई जेतिरो ध्यान सां पढ़ंदासीं, जेतिरो ध्यान सां उन खे अध्ययन कंदासीं, मनन कंदासीं, ओतिरो उच्च पद असां उते पाईंदासीं। करणो न करणो पंहिंजे मथां आहे। भॻवान त अची करे पाण खे नई दुनिया जे लाइ नयो ज्ञान ॾेई थो। हाणे जेके आत्माऊं सम्झी करे हलंदियूं उहो वञी करे हुते पंहिंजो जनम उन अनुसार जीअं दुनिया जी त हालत ॾिसो ई था। हाणे अहिड़ी दुनिया अॻियां ज्यादा कॾहिं हली थोरी सघंदी आहे। बसि गवर्नमेंट या माण्हू अलॻि अलॻि तरीक़े सां हिनखे हलाइण जी कोशिशि करनि था, लेकिन पाण खे त परमात्मा पहिरियों ॿुधाए अथई न
कि नई दुनिया जी स्थापना जे लाइ पुरानी दुनिया खे परिवर्तन थियणो ई आहे। त भल माण्हू दुखी थी करे वेंदा, लेकिन पाण परमात्मा खे यादि करे परमात्मा जी यादि में ऐं हिन ख़ुशी सां वेंदासीं कि हिन दुनिया खे असां छॾूं था छो जे असांखे कल्ह सतयुगी दुनिया में हिते अचिणो हो। त ख़ुशी ख़ुशी सां छॾंदासीं न। भई कंहिंखे पतो ई न हुजे कि असां नए घर में वञूं था, बसि इहो ई पतो हुजे कि हाणे पुराणो घर ख़तमु थियण वारो ख़तमु, त उहो त दुखी थींदो न। लेकिन अगरि जंहिंखे पतो हूंदो कि हाणे हिते ई नयो घर ठहण वारो आहे, त उहो ख़ुशी ख़ुशी सां पंहिंजो पुराणो घर छॾंदा। ऐं जेको न पतो हूंदो, जेको कमाईंदो वाईंदो न, उहो ख़ाली हथ वेंदो। ऐं जेका नए हिते ई असांखे नयो घर जी स्थापना जे लाइ अगरि माउ पीउ जे चए ते हलंदो कि तव्हां मुंहिंजो चए ते हलो, तव्हांजे लाइ मां हिते ई नयो घर ठाहींदमि, त उहो त ख़ुशि थींदा न। ऐं जेको माउ पीउ जे चए ते न हलंदो त उहो वञी करे ॿाहिरि भटकंदा। ईअं ई परमात्मा बि हाणे हिन ई सृष्टि ते स्वर्ग जी स्थापना थो करे, उनजे लाइ पाण खे कमाई थो कराए, पढ़ाए बि थो। त पाण हिन स्मृति सां ख़ुशी ख़ुशी इहो पुराणो शरीर छॾंदासीं, पुराणी दुनिया छॾंदासीं बिना मोह सां, अगरि पाण एॾो पुरुषार्थ कंदासीं त। ऐं बाक़ी जेको न भॻवान जी ॿुधंदा ई न, उहो दुखी थी करे मरदा वेंदा मथे। मरदा छो? मरण शब्द ऐं विनाश शब्द खे भुलिजो। इहा ई ॻाल्हि यादि रखो कि असांखे पुराणो शरीर छॾे करे नयो शरीर वठिणो आहे। पुराणी दुनिया ख़तमु थींदी, पोइ नई दुनिया ईंदी। विनाश ऐं मरण जो शब्द खे बदिली थो कराए बाबा। छो जो विनाश ऐं मरण जे शब्द सां माण्हू रिझंदा आहिनि न, त बाबा चए थो ईअं सम्झो कि हाणे असांखे नयो शरीर वठिणो आहे नई दुनिया में। पोइ हिन दुनिया में कुझु बि थींदो रहे, पाण सदैव कंहिंजी यादि में रहंदासीं, बाबा जी यादि में रहंदासीं। छो जी बाबा ई त पाण खे वठी थो हले। अच्छा, मीठे मीठे सुकीले दे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी पण सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। पंहिंजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार, गुड मॉर्निंग और नमस्ते। वरदान आहे संपन्नता द्वारा सदा संतुष्टता जो अनुभव करण वारा संपत्तिवान ठहो। स्वराज्य जी संपत्ति आहे ज्ञान, गुण ऐं शक्तियूं। स्वराज्य अर्थात आत्मा जो राज्य। दुनिया जो राज्य न, आत्मा जो पंहिंजे हर कर्म से मन बुद्धि से राज्य, उनजी आत्मा जी संपत्ति छा आहे? ज्ञान, गुण, शक्तियां। जेतिरो जेतिरो आत्मा में ज्ञान, गुण, शक्तियूं हूंदियूं, ओतिरो ओतिरो उहो पंहिंजे शरीर खे, पंहिंजे मन बुद्धि खे पंहिंजे कंट्रोल सां हलाए सघंदी आहे। और जॾहिं पंहिंजे हर कर्मेंद्री मन बुद्धि पंहिंजे कंट्रोल में हूंदी, त उहा आत्मा सदैव संतुष्ट रहंदी। हुनखे कोई बि प्रकार जी इच्छा न हूंदी। ॾिसो, कोई ख़ुशी जी ॻाल्हि हूंदी आहे त उहो मनुष्य आत्मा पंहिंजी हुन ख़ुशी जी ॻाल्हि में ई ख़ुशि रहंदो आहे सॼो ॾींहुं। पोइ हुनखे न खाइण पीअण यादि ईंदो अथसि, न कोई बि संबंधी, न कुझु बि। सदैव हुन ख़ुशी में ई ख़ुशि रहंदो आहे। आत्मा जी प्रॉपर्टी आहे न, सुख, शांति, प्रेम, आनंद, पवित्रता, शक्तियूं, गुण, ज्ञान, ये आत्मा जी प्रॉपर्टी आहे। अगरि आत्मा इन्हनि सभिनि सां भरपूर हूंदी आहे न, त हुनखे कहिड़ी बि प्रकार जी इच्छा न हूंदी अथसि। हुनखे दाल रोटी में बि उहा 36 प्रकार जो भोजन जी अनुभव कंदी आहे। ऐं ॿियो हुनखे हुनजी कोई ख़ुशी हुनखे केर बि दुख ॾेई करे हिलाए बि न सघंदो आहे। एतिरी हुन आत्मा में पंहिंजी शक्तियूं, गुण और ज्ञान कि कोई बि हुनजी सुख शांति खे ख़तमु न करे सघंदो आहे। त पाण बि परमात्मा खे यादि करे पंहिंजी आत्मा खे सर्व शक्तियूं, गुण ऐं ज्ञान सां एतिरो भरपूर करो कि दुनिया में कोई बि ॻाल्हि अची वञे असांजे जीवन में, त बि असां सदा परमात्मा जी यादि में रही करे सुख शांति जो अनुभव करूं। स्लोगन आहे ज्ञान जो नेत्र अर्थात आत्मा जी स्मृति आत्मा खे मिली। इन सां आत्मा टिनिनि कालनि खे, टिनिनि लोकनि खे ॼाणे सघंदी आहे। अर्थात जॾहिं असांखे आत्मा जी स्मृति मिली कि मां आत्मा आहियां,
त असांखे इहो बि भॻवान ॿुधाईं की तव्हां आत्मा परम धाम जा रहण वारा आहियो। ये स्थूल लोक आहे, हिन खां मथे सूक्ष्म लोक फ़रिश्तनि जी दुनिया आहे, हुन खां मथे निराकारी लोक आत्माउनि जी दुनिया आहे। त टई लोक बि पतो लॻियो ऐं टई कालनि जो बि ज्ञान पाण खे मिलियो कि मां ही आत्मा पहिरियों सतयुग में पाठ वॼाया आहियां, हाणे मां कलयुग अंत संगम ते अची करे वेठी आहियां, कल्ह मूंखे वापसि सतयुग में वञिणो। त जेको बीती वियो हुन जो ज्ञान बि सम्झ में अची वियो, जेको हाणे हले थो उहो बि सम्झूं था, ऐं जेको कल्ह थियण वारो आहे उहो बि पाण ॼाणे छॾियो। त टिनी कालनि जो बि ज्ञान अची वियो, टिनी लोकनि जो बि ज्ञान अची वियो। त इहो ज्ञान कॾहिं पाण खे सम्झ में आयो, जॾहिं पाण पंहिंजे पाण खे आत्मा निश्चय कयोसीं, त पाण केरु थी वियासीं, मास्टर नॉलेज में। अच्छा, ओम शांति।